मिशन मराकज़ ते हले पई उन्हनि जी बयानियुनि ऐं उन्हनि जे भाड़नि ते गॾु जेके माण्हू आहिनि उन्हनि जी तमामु गैरत ऐं असांजे हिन मुख़्तसर ऐं पंहिंजे बचत जे मकान जेके गॾु थिया आहिनि उन्हनि जी गैरत खे हिकु दफ़ो ॿिया सलाम थो करियां। उन सां गॾो गॾु हिकु ॿियो तव्हांखे कराईंदुसि पासे इहो कराईंदुसि त साफ़ ई असांजे दोस्त तॾहिं मोहम्मद ख़ान जे MLA नवीद कमर तव्हां इहो सिर्फ़ु सुवाल कयो केनाल मुतलक ऐं ॿियो इहो चईसि त तव्हां जेके ज़मीनूं ॾियो पिया इहो कंहिंखां मुतलको थी करियो त इहे रद्द थियनि। नवीद कमर उनखे माइक पुछाए मुंहुं में आयो ऐं लख लानत थो विझां नवीद कमर ते तोखां साहब बि हिकिड़ो न पर 50 साल बि तोखां पुछंदा तूं आवाम जो नुमाइंदो आहीं तूं असांजे आवाम जो नौकर आहीं तूं कीलो खपाए सघीं केनाल कीलो कटाए सघी या ज़मीनूं कीलो खपाए सघी। बड़ी महिरबानी।